सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब ॿियों सबक 11 प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं कुझु ख़ासियतूं रेशनल नंबर्स जूं नातिक अददनि जूं उहे ख़ासियतूं जेके नातिक अददनि ते लागू थींदियूं आहिनि। पोइ कुझु ख़ासियतूं प्लस ते बि प्लस जे हिसाब सां जोड़ जे हिसाब सां लागू थींदियूं आहिनि, कुझु ख़ासियतूं ज़रब जे हिसाब सां लागू थींदियूं आहिनि ऐं ॿिन्ही जे हिसाब सां जेके लागू थींदियूं आहिनि। नाला त खणी उन्हनि जा साॻा आहिनि पर मां पोइ बि उन्हनि खे अलॻि अलॻि लिखियो आहे। विच में प्लस हुजे त सम्झी वञो इहा प्लस जे हिसाब सां लागू थींदी ऐं जो ज़रब हुजे त ज़रब जे हिसाब सां। टे प्रॉपर्टीज़ आहिनि, टे ख़ासियतूं आहिनि जेके पाण पढ़ंदासीं ऐं जेके तव्हांजे किताब में लिखियलु आहिनि। हिकिड़ी ख़ासियत आहे कम्यूटेटिव, ॿी आहे एसोसिएटिव ऐं टीं आहे डिस्ट्रीब्यूटिव। कम्यूटेटिव जो मक़सदु तव्हांखे ख़बर आहे, कम्यूटेटिव पाण पढ़ी आहे। कम्यूटेटिव जो मक़सदु आहे बाबा मटा सटा वारी ख़ासियत। पोइ हाणे जोड़ जे लिहाज़ खां मटा सटा वारी ख़ासियत ऐं ज़रब जे लिहाज़ खां अलॻि आहे। जोड़ जे लिहाज़ खां मटा सटा वारी ख़ासियत यानी कम्यूटेटिव जे मक़सदु आहे त विच में जोड़ हूंदो। ए अपॉन बी कोई नातिक अदद हुजे, जोड़ सी अपॉन डी कोई ॿियो हुजे। ॿ नातिक अददनि जोड़ कयो, हिकिड़ो पहिरियां लिखो हिकिड़ो पोइ, हिननि जो जवाबु ऐं जेको पोइ था लिखो उहो भले पहिरियां लिखो, जेको हिते अॻु में था लिखो उहो पोइ लिखो, उन्हनि जो जवाबु साॻियो हूंदो। ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां अगरि ज़रब कयूं त उहो बि साॻी ज़रब हूंदी न। मिसाल हिते पाण नातिक अददनि जी जाइ ते जेकॾहिं मां चवां तव्हांखे 3 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2, इन जो जवाबु ऐं 1 अपॉन 2 प्लस 3 अपॉन 2 इन जो जवाबु, इहे ॿ न जवाब ॿिन्ही जा साॻा हूंदा। इहा कम्यूटेटिव आहे। ए प्लस बी या बी प्लस सी, बी आहे, इन्हनि जा जवाब साॻा हूंदा। ऐं इन्हनि खे अगरि ज़रब में लिखिजे त साॻियो ई तरीक़े सां मिसाल हिते मां लिखी थो छॾियां हिन जे आॾो 1 अपॉन 2 प्लस 3 अपॉन 2 इज़ इक्वल टू 3 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2। इन जो एग्ज़ाम्पल थो ॾियां तव्हांखे, हे जेका पहिरीं आहे न हिन जो एग्ज़ाम्पल आहे। त हिन ॿिन्ही जा जवाब साॻा हूंदा, तव्हांखे यकीन न अचे तव्हां कढी सघो था। हिननि जोड़ कट मां तव्हांखे ज़रब अर्श सेखारी आहे। सो कम्यूटेटिव प्रॉपर्टी सभिनी प्रॉपर्टीज़ खे वेरीफाई पाण ते कोन कंदासीं, सिर्फ़ु तव्हांखे सरसरी निगाह सां मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त बाबा हिननि जो मक़सदु छा आहे ऐं हिन जा एग्ज़ाम्पल ॾियां थो हिते तव्हांखे मां लिखां थो। बाक़ी हिननि जा जवाब साॻा ई हूंदा, तव्हां भले पंहिंजे हिसाब सां हिननि खे प्रूफ कयो, वेरीफाई कयो। बाक़ी ज़रब जे हिसाब सां अगरि ॾिसूं त छा थींदो, 1 अपॉन 2 ज़रबिया 3 अपॉन 4 इन जो जवाबु ऐं 3 अपॉन 4 ज़रबिया 1 अपॉन 2, ऐं ॿिन्ही जो जवाबु साॻियो हूंदो। ॾिसो 1 3 3 4 9 8, 3 अपॉन 8 1 3 3 4 9 8 3 अपॉन 8। सो हिन जो जवाब बि साॻियो ईंदो। सभिनी जा जवाब साॻा ई ईंदा, इन जे करे हिननि खे एग्ज़ाम्पल ॾियण जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे न। घणा एग्ज़ाम्पल मां कोन ॾींदुसि हिन जा, हिन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त बाबा हिननि जो मक़सदु छा आहे। ॿी आहे ख़ासियत एसोसिएटिव यानी संगत वारी ख़ासियत। ठीकु आहे। संगत वारी ख़ासियत छा चवंदी आहे बाबा, हिकिड़ो अदद हुजे वरी प्लस वरी ॿियो वरी टियों, संगत में 3 हूंदा आहिनि, 3 अदद हुजनि ॿिन्ही पासनि ॾांहुं ऐं तव्हांजी मर्ज़ी आहे त पहिरियां कहिड़ा बि जोड़ कयो, पहिरियां पोयां 2 जोड़ कयो, पोइ वरी अॻियां 2 जोड़ कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हिते छा थो चए त बाबा हिकिड़ो आहे नातिक अदद ए अपॉन बी, ॿियो सी अपॉन डी, टियों ई अपॉन डी, ई अपॉन एफ। हिते बि ईअं ई आहे। ठीकु आहे। हाणे थो चए त ए अपॉन बी खे छॾे पहिरियां तव्हां इन्हनि ॿिनि नातिक अददनि जो जोड़ कढो, उन जे जोड़ जे जवाब सां वरी हिन पहिरें नातिक अदद खे जोड़ कयो, जेको जवाबु अचे उनखे तव्हां साइड करे रखो, वरी तव्हां अचो पहिरियां वरी तव्हां ॿिनि नातिक अददनि जो जोड़ कयो, जेको जवाबु अचे उन सां आख़िरी नातिक अदद जोड़ कयो, हिननि जो बि जेको जवाबु ईंदो उहो बि रखो। ॿिन्ही जा जवाब जेकॾहिं तव्हां बाद में ॾिसंदव त जवाब साॻा हूंदा। ठीकु आहे। जवाब साॻा हूंदा। इनखे चइबो आहे एसोसिएटिव प्रॉपर्टी विद रिस्पेक्ट टू एडिशन। जोड़ जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत, इहे वरी ज़रब जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत बि साॻी शइ आहे। 3 नातिक अदद खणो, तव्हांजी मर्ज़ी आहे पहिरियां इन ॿिनि खे ज़रब कराए, जवाब खे इन सां ज़रब करायो, या पहिरियां पहिरियां ॿिनि खे ज़रब कराए आख़िरी वारे सां ज़रब करायो, जवाब साॻा ईंदा। टीं प्रॉपर्टी आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। ठीकु आहे। डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी इनखे चइबो आहे विरासत वारी ख़ासियत। हिन में हमेशह 2 निशानियूं हूंदियूं आहिनि। ॾिसो हिते हिकिड़ी हुई न, जोड़ ई त जोड़ ई, ज़रब ई त ज़रब ई, पर हिते छा हूंदो आहे, ज़रब ऐं जोड़ ॿई गॾु अची वेंदियूं आहिनि। जिते ज़रब ऐं जोड़ ॿई गॾु अची वञनि उन ख़ासियत खे चइबो आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी।
तव्हां ई ॾिठो हूंदो जेकॾहिं मां चवां 2 ज़रबिया ऐं ब्रैकेट में 2 + 3 त ही 2 जेको आहे सो हिन सां बि ज़रब थींदा पहिरियां, वरी हिन सां बि ज़रब थींदा। इनखे चइबो आहे विरासत वारी। असां विरायूं था न हिन 2 खे हिन सां ज़रब करे विरासत हिनखे अलॻि था ॾियूं, वरी हिन 2 खे हिन 3 सां बि हिनखे विरासत अलॻि था ॾियूं। इन करे हिन जो नालो आहे विरासत जी प्रॉपर्टी, विरासत वारी ख़ासियत। ऐं हिन में हमेशह 2 निशानियूं हूंदियूं, या ज़रब ऐं जोड़ या ज़रब ऐं कट। ज़रब ऐं जोड़ हूंदी त हिते जोड़ हूंदो, ज़रब ऐं कट हूंदी त हिते कट हूंदी। ठीकु आहे, विच में जोड़ हूंदो त हिते विच में जोड़ हूंदी, ऐं कट हूंदी विच ते त हिते विच में कट हूंदी। छा थींदो आहे त 2 + 3 नातिक त खणो, पहिरियों लिखो ज़रब, वरी ॿियों + 3। हाणे ब्रैकेट जो ज़ाहिरी आहे ब्रैकेट ॾियणी पवंदी आहे न, ब्रैकेट हूंदी आहे हिते, तव्हांखे ब्रैकेट मिलियल हूंदी, पोइ तव्हां छा कंदव, तव्हांखे मां हिते जेको ही मिसाल ॾिनो इहो ई मिसाल आहे त बाबा हिनखे हिन सां ज़रब कयो पहिरियां, ॾिसो हिते मां ईअं ई कयो आहे न, A/B खे C/D सां ज़रब कयो आहे, वरी हिनखे हिन सां बि ज़रब कयो, ॾिसो हिते बि मां हिते रखियो आहे, ही 2 मां हिते रखिया आहिनि, पहिरियों हिते रखियो आहे ऐं जेको पोइ कयो आहे उहो हिते रखियो आहे। हिन जी निशानी जेका बि आहे उहा साॻी रखो, प्लस आहे त प्लस, माइनस आहे त माइनस। हिते प्लस आहे हिन करे हिनखे चवंदासीं असां विरासत वारी ख़ासियत जोड़ जे लिहाज़ खां, जोड़ ते विरासत वारी ख़ासियत। हाणे कट ते विरासत वारी ख़ासियत कीअं थींदी आहे, अचो त मां तव्हांखे सम्झायां। A/B को नातिक त ज़रब थींदो कंहिंसां, हिन पहिरें सां, पोइ हे अची वियो हुनजो जवाबु, पोइ छा आहे माइनस, त हिते बि माइनस अची वेंदी, पोइ वरी छा थींदो, इहो साॻियो ई नंबर आख़िरी सां त थींदो न ज़रब, हीअ आख़िरी सां थी वियोसीं ज़रब। जॾहिं हिननि जी ज़रब छॾायो, हिन जी ज़रब छॾायो, आख़िर में माइनस छॾायो, जवाबु अची वेंदो। ठीकु आहे, हिनखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल मां तव्हांखे हिते लिखी थो ॾियां, ज़रबिया 3/2 - 1/3। ठीकु आहे, छा थींदो, हिन ॿिनि खे ज़रब कयो, 1/2 ज़रबिया 3/2, पोइ माइनस आहे त माइनस, ब्रैकेट ॾेई छॾियो हिते हाली, वरी 1/2 खे कंहिंसां ज़रब कयो, आख़िरी सां 1/3। हिन जो जवाबु छा थींदो, 1 त्रिकी 3/4, हिते वरी 1 खां 1/2 त्रिकी 6, हे त हाणे माइनस आहे न, हे छा आहे, हे त माइनस आहे, हितां छॾाए वेंदो, अॻे माइनस थींदी, जान छुटी पवंदी। चवण जो मक़सदु छा, हिते अगरि अलॻि अलॻि हिनखे जोड़ करे या हिनखे कट करे पहिरियां पोइ ज़रब करायूं, जेको जवाबु अचे उहो साॻियो ई हूंदो, बजाए जे हिनखे पहिरियां ज़रब करायूं हिन सां, वरी हुन सां, वरी अॻे हली हीअं माइनस कयूं, पोइ जेको जवाबु अचे उहो जवाबु बि साॻियो ई हूंदो। चवण जो मक़सदु इहो त जेके ख़ासियतूं हूंदियूं आहिनि इहे अॻु में अंडरस्टूड हूंदियूं आहिनि, अॻु में जी सेट थियल हूंदियूं आहिनि, सिर्फ़ु असांखे ॿुधायो वेंदो आहे त बाबा हे बि ख़ासियतूं फॉलो थींदियूं अथव। ठीकु आहे, ऐं मश्कुनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाला पुछंदा आहिनि, यार हिननि जे विच में कहिड़ी ख़ासियत आहे, हिननि जे विच में कहिड़ी ख़ासियत आहे, ऐं ही प्रूव्ड थियल हूंदियूं आहिनि, तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वेरीफाई करणियूं पवंदियूं। वेरीफाई जे लाइ तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जा A/B खणी सघो था, पंहिंजी मर्ज़ी जा C/D खणी सघो था, ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जा E/F बि खणी सघो था। जीअं मां हिते खयुमि A/B खयुमि, B ऐं C/D E/F खयुमि न, मुंहिंजी मर्ज़ी आहे टई मां हिन में पुट कंदुमि जेकॾहिं त हे 2 जवाब साॻा ईंदा, हिते पुट कंदुमि त ही 2 जवाब साॻा ईंदा, हिते A/B ऐं C/D खणंदुमि त ही बि जवाब साॻा ईंदा, डिस्ट्रीब्यूटिव जा जवाब बि साॻा ई ईंदा, पोइ भले मां प्लस ते खणां या माइनस ते खणां। ठीकु आहे ॿारो, त ही तव्हांखे नाला यादि करणा आहिनि, हिननि जूं शक्लियूं यादि करणियूं आहिनि, हिन जा तरीक़ा यादि करणा आहिनि, त संगत वारी छा हूंदी आहे, मटासटा छा हूंदी आहे, ऐं विरासत छा हूंदी आहे। बसि उमेदु आहे तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट लेक्चर जल्दी अपलोड थींदो, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।